वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। चिबड़ा खान चाहे थे रात सरदार बिजार खान भी मरंदे मरंदे बचो आ मुझको लो लो गाना तेरा जिगु थी वही। अच्छा वो की जे बड़ा खान जड़ी करनी तड़ी भरनी हुंदी आ बुराई जो नतीजो हमेशा बुरो ही हुंदो आ। रेहानी पक्को खड़ी रुको वेठो तो पहा काबलो नहीं खबरा मुखे तो बुराई जो अंजाम बुरो ही थी तो चिबड़ा खान तू हरू भरू मूसा छो चिड़ी पवंदो आहीं छो तो मूसा मिड़ी तू बुधाए तू तो मुझे तरफा को तो खेरन जो पहतो आहे समझ मुखे जे नथो समझी तो वक्त तो समझाई भी पवड़ में आ कुछ सोच कुछ और विचार कर ते हेतड़ी नटी गाल ते केतरो तोखे दुख थियो हेतरो खून साड़ी ते पंजो घट में घट गाल मुकम्मल त करी आलो मानो तो शैतान नन्याम बची वियो वाला मुखे हिकड़ी गाल चिट्टी करे बुधा चा इहो हमलो कयो है छो कयो इहा तो खबर भी काने बाकी मां समझा तो खान बहादुर जे गोठ जो को मानू आए या उते पनाह वरती बस केर मुझे साजे केड़े कम जो हूं अब नका मानू जा नाला नान पुछमा यो बिचार खान जॾहिं मरंदो मुझे हथा मरंदो इन्हे खे मौत जो मेलो मां घुमाईंदुसि मां चिबड़ चला क्या बोई हिक मुझी ख्वाहिश है तो शहरोज खान के सियासत में हिस्सो वठ रहा है MPA या MNA चुन रहा उन खां पोइ खेस वजीर या मुशीर भी कराया और नथो चाहा तो शहरोज खान जो किरदार दागदार थे नहीं आऊं कहीं बे के इजाजत दींदुस तो वो शहरोज खान जे किरदार ते आंगुर पकड़े। सरकार मां किए चाहिंस त शहरोज खान जे नाले ते को आंगुर खड़े बाकी इन जीनत जे किस्से में छिकण जो मतलब चाहो। सरकार मां न्याणी जी हालत ॾिसी आयुसि सो बस जज्बाती थी वियुसि। सरकार वो इंसाफ जी खातिर मुखे खबर है मुखे तो तू सच्चो ही वफादार मानू आई इन ही करे ही तो आऊं तो सा रियायत करे वियस पर मुखे इहो भी सोचे हैरत थी वठे बल्कि कावड़ थी वठे तो शहरोज खान जे मामले में तू जो छो अखियूं फिरी वयूं हुयूं तो यो छो न पे सोचो तो उन गलती जा मुंह ते छंडा पवंदा। सरकार मान घणो पोड़ो थी वियो इन करे मुंहिंजी जाइ ते कंहिं चुस्त खे रखो वो जिम्मेदार रखो जेको तव्हांजा मामलात सही करे। घणी बख्श छा तू सच तो चई तो तू हाणे पोड़ो आई ज़ईफ थी वियो आई या वरी तुझे अंदर में का बगावत पैदा थी रही है या वरी तोखा यो बर्दाश्त न थो थे त
शहरोज खान पंहिंजे इल्ज़ाम खां आजो थी। सरकार ही तव्हां छा पिया चओ? बंदूक हणी कढो आहे पर नीमक हरामी जी तोहमत न हणे। सरकार मां तव्हांजो कॾहिं मंदो न थींदुसि। ख़बर अथम कमदार, ख़बर अथम। जॾहिं न मूंखे ख़बर पई त शहरोज खान या धूड़ पाती आहे त मूंखे यकीन हो त तूं उन ते ढक रखी वेंदे, पर तो ईअं न कयो। इन करे शहरोज खे बचाइण मुंहिंजी मजबूरी हुई। तूं सोचींदो हूंदे त पोइ ॿुध त उन शहरोज जो नालो छो न खयो। सावण फ़कीर, हूं त आऊं तुंहिंजे घर मेड़ वठी अची माफ़ी घुरंदो, तॾहिं बि कमु थोरो हो। पर राज जे साम्हूं पंहिंजी इज़त ऐं पंहिंजे वकार जो धर्म रखण जे करे मूंखे मजबूरन तोखे रात जे पोइ हिन नमूने सां घुराइणो पइजे। साण फ़कीर, मूंखे अंदाज़ो आहे तुंहिंजी न्याणीअ सां ज़ुल्म थियो आहे, कहर थियो आहे तुंहिंजी न्याणीअ सां, जंहिंजो अज़ालो नामुमकिन आहे। आऊं तुंहिंजे आॾो शर्मसार आहियां सावण फ़कीर। तोखां पंहिंजे पुट जी ज़िंदगीअ जी ख़ैरात थो घुरियां, पंहिंजे पुट जी ज़िंदगीअ जी ख़ैरात थो घुरां। उनखे माफ़ करे छॾ, बख़्श करे छॾींसि सावण फ़कीर। हाकिम साईं, जेकॾहिं मां शहरोज खान खे माफ़ न कयां त भला करे बि छा थो सघां? तव्हां मूं मां हेॾा ख़ौफ़ज़दा छो आहियो? मां हिकु मिस्कीन आहियां, मां हिकु ग़रीब आहियां, छा थो करे सघां? हिकु त आऊं तुंहिंजी आह खां ॾिनल आहियां, ऐं ॿियो वरी पंहिंजे उसूल ऐं इंसाफ़ खां। जेकॾहिं तो शहरोज खान खे माफ़ न कयो त मूंखे हुनखे उहा ई सज़ा ॾियणी पवंदी जेका हिकु आम अगवाकार खे ॾिबी आहे। सोची छा थो सोची सावण फ़कीर? मूंखे माफ़ कर, मुंहिंजे पुट खे माफ़ कर। बदले में तूं जेको बि चाहींदे आऊं तोखे ॾेई छॾींदुसि। आऊं करण जे लाइ तयारु आहियां सावण फ़कीर। रुगो माफ़ कर मुंहिंजे पुट खे बस। इहो तुंहिंजो मूं ते हिकु वॾो अहसान हूंदो, ऐं ज़िंदगी भर तुंहिंजो अहसान मंद रहंदुसि सावण फ़कीर। मूंखे तव्हां मां कुझु न खपे सरकार, मूंखे अमा न खपे। तव्हांजो शहज़ादो अॻे ई मुंहिंजी न्याणी जी इज़त तार करे चुको आहे। या त मूंखे गोछ निकाली ॾियो, चपड़ खणी न्याणी समेत तव्हांजी गोछ मां निकिरी वञा। न सावण फ़कीर, अञा चेरो आहियां। खान बहादुर फिरोज खान
मजबूर जरूर आहे पर बेकतरो नाहे। मूंखे तुंहिंजो ऐं तुंहिंजी न्याणीअ जो तमामु घणो अफ़सोस आहे। अफ़सोस आहे मूंखे। बस मूंखे बख़्श करे छॾिजे। घणी बख़्श। ही सब ॿुधाइण जो मक़सद तोखे इहो हो त तूं हक़ीक़त खां वाक़िफ़ थी। मतां तूं इहो सम्झी त 20 सालनि खां मूं ॾाढ खां कमु वरितो आहे। सरकार, तव्हां जेको फ़ैसिलो कयो न उहो बहितर कयो। सरदार बिजार ख़ान ते जेको सालिया हमिलो कयो उन ते सॼो ॻोठ ॾिनल आहे। सोडे खे मूं चई छॾियो आहे त साले जी भेण जो ख़्यालु रखणो आहे। हू पाण अचे त खेसि पुलिस जे हवाले करे माहौल खे कुझु थधो करे। बाबा साईं, सूबेदार वॾी बेहयाई कई आहे। साले जे घर में घिरी हुन जी भेण खे गिरफ़्तार कयूं, ॻोठो वञे पोइ सॼे ॻोठ वारनि ॾिठो आहे। हे त मां अची जो हुनखे छॾाए वरितसि। ऐं बाबा साईं, मां हुननि खे हवेली छॾे आयो आहियां तव्हांजे हुकुम मुताबिक़। हसीस सूबेदार जी इहा मजाल जो मुंहिंजे माण्हुनि में हथ थो विझे। हिन भेरे सरदार साहब तव्हांजो कमु ॾिसी एॾो मुतमिन थियो आहे जो ऐलान करे वियो आहे त जेको घणी महिनत कंदो न उहो जल्दी आज़ादु थींदो। पर हाणे ॻाल्हि इहा बि ॿुधो, ईअं न थिए मथां चओ त हाणे दुआउनि जे ज़रिए मिनथूं कंदासीं ऐं वेंदासीं हलिया। ईअं कोन थींदो। दादा, अलाह जी लठ बेआवाज़ थींदी आहे। एॾो तकबर ठीकु न आहे। सरदार खे चओ त अलाह जो ख़ौफ़ करे। तो छो न पिए चएसि हुन वक़्तु? तुंहिंजे वात में मुंगा आहे छा? दादा, जेकॾहिं असां में हिमत हुजे हा न, सभ खां पहिरियां तूं असां जूं ज़बानूं कटे हा। अरे वो चिबड़ जी ज़बान कटी आहे जो तव्हांजी कटींदुसि। चिबड़ मुड़ुस कोन्हे, कारूं जड़ जी चोटी आहे। उन सां केरु रीस कंदो? ठीकु आहे, ठीकु आहे, तव्हां पंहिंजो कमु कयो। वो जेको कारूं जड़ पहाड़ अथव न उहो बि पियो अथव हिकिड़ी जाइ ते। हवेली में अचण खां पोइ ईअं थो लॻे ॼण कंहिं कैद खाने में अची विया आहियूं। हदा, मुंहिंजो त हिते साह थो मुंझे। हा अदा, अवां सही था चओ। आऊं बि अदा साले जे हवाले सां ॾाढी फिक्रमंद आहियां। अदा, मूंखे त इहो बि डप आहे त असांजी हवेलीअ में पनाह वठण वारी ॻाल्हि अदा साले खे ख़राब लॻंदी। अदा वञण वक़्तु चई बि वियो त जेकॾहिं आऊं न अचां त काके शाह मुराद जे घर हलिया वञे। ॿुधो अथमि त तव्हांजो भाउ ॾाढो ॾिंगो आहे। सरदार बिजार ख़ान ते वञी अकेले वञी हमलो कयो अथसि। मुंहिंजो भाउ साले त दोदो आहे, हर वक़्तु सिर तिरी ते खणी घुमंदो आहे। हुनजी इन सूर्याई जे करे असां ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, पर मूंखे वरी बि पंहिंजे भाउ ते फ़ख्रु आहे। बहादुर भेणनि खे ईअं ई भाइरनि ते फ़ख्रु करणु खपे। साइण, असीं ग़रीब माण्हू ॾुखनि ॾोजरनि जा ॾाढा हूंदा आहियूं। बसि असांजी हर वक़्तु इहा ई दुआ हूंदी आहे त पंहिंजनि सूर्यनि जे पुठियां गाह कॾहिं बि ॾिसणा न पवनि। अच्छा, तुंहिंजो नालो छा आहे? सैण, हुसन बानो नालो अथमि, पर चवंदा सभु बानो बानो आहे। बानो, तूं ॾाढी सुठी भाजी हया वारी भेण आहीं। आऊं तोखे सलाह ॾींदसि त ही परेशानीअ जा 4 ॾींहड़ा सिर ते कड़किया आहिनि। उहे हवेलीअ में रहण बदिरां तूं पंहिंजे मिट माइट जे घर वञी गुज़ारी त इहो बहितर आहे। साइण, असां भेण भाइर बि पाण में इहा ई ॻाल्हि कयूं पिया त अदा साले खे असांजो हिते रहण सुठो न लॻंदो। मोते को ॿार कोन्हे को, ऐं हुअं बि ये सॼी हवेली खाली पई आहे। पर आऊं तुंहिंजी इज़त ऐं वकार खे नज़र रखंदी हितां वञण जी सलाह ॾेई रही हुअसि। हा साइण, सुबुह थींदे ई आऊं पंहिंजे भाउ सां गॾु हितां हली वेंदसि।
एतरी देर खां फोन छो न पियो खणी सूबेदार? ही तो छा कयो? मूंखे इतला ॾिनी, मूंखां इजाज़त वरिती तो तूं साले जे घर ते रेड करे उन जे भेण भाउ खे वठी पे वे। तुंहिंजी इहा जुरत थी की? सरकार मां मजबूर आहियां, मूं ते वॾो दबाव आहे। बिजार खान एसपी साहब के वजीरन ऐं मुशीरन खां कानून पियो कराए। वरी बि तूं मूंखे सूरत हाल खां आगाह करे वठी हा। तोखे छा थिया? हा, इहा मुंहिंजी ग़लती आहे जंहिंजे करे आवां खां माज़रत पियो घुरां। सोढे मूंसां वाइदो कयो आहे त राति साले पेश पवंदो ऐं सुठो इन में आहे त उन खे पेश कयो। ठीक है, आऊं कोशिश कयां थो। तूं मुखालफन खे पंहिंजे एतमाद में वठो। आऊं मुजरिम खे राति विच कानून जे हवाले करण जी कोशिश कयां थो। सरकार बिजार खान के हिकु कॉल करे वठो। दुश्मन खे मसलत ख़ातिर थोरी दिलदारी ॾिबी आहे। तव्हां जे ईअं करण सां मूं ते बि थोरो प्रेशर घटिजी वेंदो। तूं छा थो चईं? आऊं सब कुछ समझा सूबेदार। बुधा न ज़ीनत, तू ये गूंगी थी छो वेही रही आई? तू तो मुझी दिल खुरी दोस्त आई। मुखा न लिका, जेके गाल हुजी मुखे बुधा। जरूर तो के शेरोज खान धमकियों ॾेई चुप रहण ते मजबूर कयो आहे। मुखे कंहिं भी धमकी ना ॾिनी। मां पंहिंजी मर्ज़ी सां ख़ामोश आहियां। दिस ज़ीनत, तू ही पंहिंजो पाण सां ज़ुल्म करे रही आई। कूड़ ॻाल्हाइण वांगे सच लिकाइण भी हिकु ॾोह हूंदो आहे। तू भला का ॿी ॻाल्हि नथी करे सघी चांड्रो की? गुज़रियल वक्त के खोटण सां कहिड़ो फ़ाइदो? मुंहिंजे सिर जो कसम थी ज़ीनत, मूंखे ॿुधाए तुंहिंजे चपन ते ही माठ जी मोहर के हई आहे? मन त तोखे मुंहिंजे सिर जे कसम जी भी परवाह न आहे। चांड्रो की मुंहिंजी भेण तो वांगुरी बाबा मूंखे कसम विझी चुप रहण ते मजबूर कयो आहे। पर तू नाराज थी हिने करे तोखे ॿुधायां थी। पर ये ॻाल्हि रखजांइ पाण ताईं। बाबा तू केॾांहुं हलियो वियो आहे? मूंखे अकेलो छॾे। महासुर वेल जो निंड न पई आई, उथी वेठुसि। तुंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजी गुरबत ते सोचे रहियोसि। ओचितो इहे खान बहादुर जा माण्हू आया। मूं ॾिठो तूं गहरी निंड में सुती पई आहीं। तोखे उथारण मूं मुनासिब न समझो। मां ईअं ई उन्हनि सां गॾु हलियो वियुसि। खान बहादुर जा माण्हू तोसां विड़िया तो कोन बाबा? न पुट न, विड़िया कोन हा। खान बहादुर जा माण्हू मूंखे वठण आया हा। सो मां वयुसि खान बहादुर सां मिलियुसि। बाबा बाबा मूंखे डप लगी रहियो आहे। आदमखोर मूंखे मारे छॾींदा। बाबा बाबा तू मूंखे किथां परे वठी हल, हितां परे वठी हल, न त ही सभु मूंखे मारे छॾींदा। धीअ, खान बहादुर जो पुट पंहिंजे कहे ते शर्मंदो ऐं परेशान आहे। हथ ॿधी माफ़ी वरिताऊं। फिलहाल मारण जो त को इरादो कोन हुयो। तू किथे ख्वाब त नाहे ॾिठो? खान बहादुर जहिड़ो फिरियल माण्हू तुंहिंजे साम्हूं पियो हथ ॿधे। इहो कीअं मुमकिन आहे बाबा? इहा ॻाल्हि तुंहिंजे सम्झण खां ॿाहिरि आहे। हुन मेड़ वठी घर अचण जी ॻाल्हि कई आहे। इन्हीअ करे त जीअं इहा ॻाल्हि लोक जा राज जे अॻियां न अचे, तंहिं करे हुन असुर जो माण्हू मोकिलिया त जीअं मां ऊंदाहीअ में ॻाल्हायां। अमड़े मूंखां खान बहादुर वाइदो वरितो आहे। लोक जे अॻियां शहरोज खान जो नालो चपन ते न आणींदे। धीअ, खान बहादुर जंहिं ॻाल्हि जे करे मुंहिंजे अॻियां हथ ॿधा, अॼु मां तुंहिंजे अॻियां हथ ॿधां थो।
हथ थो बनो। न बाबा न, मूंखे गुनाहगार न कयो। धीअ, गरीब ॿियो हिते करे बि छा थो सघे? हिन मुआशिरे में गरीब जो कहिड़ो क़दुरु आहे? जेकॾहिं अमीरनि जी नथा ॿुधूं त असां हिते रही बि कोन था सघूं। इन्हनि खे पंहिंजी दौलत ते नाज़ आहे, पर असां गरीब बराबरि आहियूं, पर इज़त वारा आहियूं। हाणे तूं ई ॿुधा चांडोकी त हिन सूरतयाल में मूंखे छा करणु खपे आ? पाण खे मुंहिंजी जॻह ते रखी सोच। तूं सही थी चईं मुंहिंजी राणी। जागीरदार ऐं सरदारनि जे अॻियां असांजा पीउ मां मजबूर हूंदा आहिनि। असां वटि घर छॾे भॼण ऐं ज़हर खाइण खां सवाइ को बि गस न हूंदो आहे। छॾ ॿियनि ॻाल्हियुनि खे। मुमल मूंसां ॻाल्हि पई कई त तुंहिंजो शेरोज़ खान सां मङणो थी वियो आहे। मूंसां वॾी रांदि थी वई आहे ज़ीनत। जल्द मूंखे मुंहुं ई ॿुधंदी। मरन तुंहिंजा दुश्मन, छा तूं इन संग में ख़ुशि न आहीं? इहो तूं थी मूंखां पुछी ज़ीनत? तूं हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधाए, तो बाबा जे साम्हूं इहो छो चयो? चांडोकी मूंखे पसंदि न थी करे? छो त मूंखे ख़बर आहे त हू इन शादीअ मां ख़ुशि न आहे। मूं तोखे ज़ीनत जे मामले में सज़ा ॾियण खां बचायो आहे। मूं हुनखे चई छॾियो आहे त इहा मङणी असां टोड़े छॾींदासीं। वक़्ती तौर हुन हा कई आहे। हाणे असां ॿिन्ही जा इख़्तिलाफ़ ख़तम थी चुका आहे। पोइ भला तूं चांडोकी खे मुंहिंजे बारे में सम्झाई छो नथी? हिकिड़ी ॻाल्हि चवई, उनजो ग़लति मतिलबु न कढिजां। चओ। चांडोकी सां तूं पंहिंजो रिश्तो टोड़े छॾ। हरू भरू तूं पंहिंजो रिश्तो हुनजे नाले सां छो थो जोड़ी? टोड़े छॾ इहो रिश्तो। ॿियो केरु हुजे हा न, मां उनखे सिधी बंदूक सीने में हणांसा। शायदि तोखे ख़बर न आहे, या चांडोकी मुंहिंजो हाणे ज़िद बणिजी चुकी आहे। ऐं हा, इन हवाले सां असां ॿई हिक ॿिए खे चैलेंज करे चुका आहियूं। हाँ तो पोइ तूं हा चैलेंज खटे वियो आहे न। शेरोज़ खान, मां तोखे सिर्फ़ इहो ई थी चवां त बहितर इन में ई आहे त तूं हुन मां हथ गॾी छॾ। कंहिंजी हैसियत किराइण जे लाइ इहो तमामु तरीक़ो भलो आहे। पर बाबा के फेस केरु कंदो? मां इन ई हवाले सां तुंहिंजो रिश्तो सोचां थी। तूं बेखुद को थी। ॾिस, बाबा से ज़ीनत वारे मसले जे लाइ मूंसां सख़्त नाराज़। ऐं वरी जेकॾहिं मां चवंदोमांसि न त मां चांडोकी सां रिश्तो नथो जोड़णु चाहियां, इन में वधीक मुंहिंजे लाइ मसला पैदा थी वेंदा। मामलो ॾाढी गंभीर सूरत हाल इख्तियार करे वियो आहे ज़रूर। हाणे मुंहिंजो बचणु मुश्किल आहे। चांडोकी, जेके बहादुर माण्हू हूंदा आहिनि न, उहे पंहिंजी हार कॾहिं न मञींदा आहिनि। हाणे तूं छा थो चाहीं? हार न मञण जी सूरत में मां शेरोज़ खान जे दस्तरखान ते बूटी बूटी थी पवां। चांडोकी, मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो न आहे। मां त इहो चवणु पई चाहियो, कमज़ोर न थी, ईअं सुस्त न थी, हालातनि जो मुक़ाबिलो कर। तूं शहर में आज़ाद ज़िंदगी गुज़ारे इहे ॻाल्हियूं ॾाढी आसानी सां करे सघीं थो। जहन्नुम में त मां आहियां, तोखे छा आहे? पहिरीं ॻाल्हि त इहा चांडोकी, पीउ माउ जो घर औलाद जे लाइ जहन्नुम न आहे हूंदो। चांडोकी, शेरोज़ खान को राकास न आहे जो आदमखोर थी तुंहिंजूं बूटियूं कंदो। तूं सम्झण जी कोशिश कर। तौबा मुंहिंजा रब, इहो शख़्स मुंहिंजी तकलीफ़ खे कॾहिं बि न सम्झी सघंदो। मां अजायो भितनि में मथो हणी रही आहियां। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। भला इहो त ॿुधाए, तूं फौरी तौर ते मूंखां चाहीं छा थी? आथत, दिलासो ऐं मदद, जेके शयूं तो वटि न आहिनि। तूं रुगो किताबी ॻाल्हियूं करे सघीं थो ऐं लेक्चर्स ॾेई सघीं थो। चांडोकी, मां त तुंहिंजे ऐं तुंहिंजे ख़ानदान जी वक़ार ऐं इज़त खे ॾिसी सब्र ऐं हिमत जे लाइ चवंदो आहियां। हूअं न त तोखे पाण वटि घुराइण में केड़ी देर लॻंदी? ज़रली, ख़ानदानी इज़त ऐं वक़ार मूंखे अज़ीज़ आहे, पर हुन खां वधीक मूंखे पंहिंजी इज़त प्यारी आहे। छो त ज़िंदगी इंसान खे हिकु दफ़ो मिलंदी आहे। ख़ानदानी वक़ार बरक़रार रखण जे लाइ
आऊं पंहिंजी खुशियुनि जी कुर्बानी नथी ॾेई सघां। चांडोकी ठीकु आहे, मां तुंहिंजी ॻाल्हियुनि सां मुतमइन आहियां। भला जॾहिं पंहिंजो पाण खे घर में गैर मुतमइन सम्झी न त मूं वटि हली अचिजां या भला काल कजां। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।